अहम ख़बर अवां खे ॾियूं भिटशा खां। भिटशा वेझो एंटी नार्कोटिक्स फोर्स कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में मंशियात हथ करे वरिती आहे। क़ौमी शाहराह ते ANF कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान गाॾियुनि मां वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। ANF तर्जुमान जो चवणु आहे त कार्रवाई दौरान नसीराबाद वासी मीर मोहद ऐं ग़ुलाम रसूल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार तर्जुमान मूजिब जाबदारनि वटां 141 किलोग्राम चर्स हथ कयो वियो आहे, जेको वॾे महारत सां लिकायो वियो हुयो। ANF तर्जुमान मूजिब कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयल जाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। क़ौमी शाहराह ते ANF कार्रवाई कई आहे, जंहिं दौरान गाॾियुनि मां वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। ANF तर्जुमान जो चवणु आहे त कार्रवाई दौरान नसीराबाद वासी मीर मोहद ऐं ग़ुलाम रसूल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तर्जुमान मूजिब जवाबदारनि वटां 141 किलोग्राम चर्स हथ कयो वियो आहे, जेको वॾी महारत सां लिकायो वियो हो। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। ANF तर्जुमान मूजिब कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। भिटशा खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर इरशाद अली बुगियो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इरशाद, तफ़सीलन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल साइमा, भिटशा क़ौमी शाहराह ते खुफ़िया इतला मिलण ते एंटी नार्कोटिक्स कार्रवाई करे ॿिनि गाॾियुनि जी तलाशी वरिती। तलाशी दौरान जेको आहे गाॾियुनि मां वॾी मिक़दार में चर्स बरामद कयो वियो, जेको 141 ग्राम चर्स जेको आहे गाॾियुनि में वॾी महारत सां लिकाए जेको आहे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वियो। कार्रवाई दौरान जेको आहे जवाबदार मीर महूद ऐं ग़ुलाम रसूल जेको आहे गिरफ़्तार कया विया, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ ज़िला नसीराबाद सां आहे। जॾहिं त एंटी नार्कोटिक्स जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे मंशियात केस दाख़िल करे छॾियो आहे। जी ठीकु आहे इरशाद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।